नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अवी ॾिसी रहिया आहियो ऐलान इशू। हूअं त हींअर जेको इशू आहे उहो सॼी दुनिया जो वॾो इशू उहो हींअर अफ़गानिस्तान जो मसइलो आहे। हिकिड़ो इंटरनेशनल इशू आहे, पर इन खां सवाइ असांजे सिंध जो हिकिड़ो इशू आहे जेको असांजे सिंधियुनि लाइ, ख़ासि करे सिंधी माण्हुनि लाइ ज़िंदगी ऐं मौत जो इशू आहे। उहो इशू आहे, उहो मसइलो आहे पाणीअ जो मसइलो, ज़रई नहरी पाणीअ जो मसइलो। पाणी जो मसइलो काफ़ी वक़्त खां वठी सिंधी माण्हुनि सां, सिंधी क़ौम सां लागू आहे ऐं काफ़ी वक़्त खां वठी असांजो आबादगार, असांजो हारी, असांजो ज़मींदार पाणी जे मसइले ते इंतिहाई परेशान आहे। ऐं हीउ जेको मसइलो आहे काफ़ी वक़्त खां वठी पाकिस्तान ठहण खां अॻु में बि इहो मसइलो रहियो आहे, जंहिं ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिंदुस्तान सां सिंध जूं, दिल्ली या हिंदुस्तान सां ॿ ॻाल्हियूं इन मामले ते थींदियूं रहियूं आहिनि, मुआहिदा थींदा रहिया आहिनि। उन खां सवाइ पाकिस्तान ठहण खां पोइ उहो मसइलो जेको आहे रहियो आहे ऐं हींअर जेका सूरत हाल आहे त उहो मसइलो इंतिहाई गंभीर सूरत हाल अख़्तियार करे वियो आहे। जेसीं ताईं इन जे गंभीरता जो मामिलो आहे त उहो तक़रीबन 80 वारे ॾहाके खां वठी सूरत हाल इंतिहाई गंभीर ऐं इंतिहाई ख़राबु सूरत हाल पाणी वारी थी वई आहे। ऐं हूअं त जेके मुआहिदा थिया आहिनि उन्हनि मुआहिदनि मुताबिक़ जेकॾहिं सिंध खे पाणी मिले ऐं सिंध खे पाणी जो जेको असुली पंहिंजो हिसो आहे उहो जेकॾहिं उनखे मिले त हिते पाणी जो मसइलो न रहंदो ऐं सिंध जूं जेके ज़मीनूं आहिनि उहे आबाद हूंदियूं ऐं सिंध जेको आबादगार आहे, सिंध जो हारी आहे, उहो पंहिंजी ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारींदो ऐं हिन परेशानी में मुब्तला न थींदो। पर जेका विरासत आहे या जंहिं क़िस्म जा मुआहिदा थिया आहिनि उन विरासत जी ऐं उन्हनि मुआहिदनि जी वक़्तु ब वक़्तु ऐं शुरू खां वठी हींअर ताईं उनजी लताड़ थींदी रही आहे। उन सां उन हवाले सां सिंधी क़ौम सां, सिंधी माण्हुनि सां, सिंधी आबादगार सां ऐं सिंधी हारीअ सां नाइंसाफ़ी थींदी रही आहे। ऐं जंहिं करे अॼु खां घणो वक़्तु अॻु ताईं इहा सूरत हाल रही आहे ऐं असांजो आबादगार, असांजो हारी, असांजो ज़मींदार इंतिहाई परेशान आहे। न रुॻो असांजो हारी, न रुॻो असांजो आबादगार, न रुॻो असांजो ज़मींदार परेशान आहे, पर सॼी जेका सिंधी क़ौम आहे उहा परेशान आहे। छो त सिंधी क़ौम जो, सिंध वतन जो ऐं सिंधियुनि जो जेको सॼो दारो मदार आहे उहो ज़रायत ते आहे, उहो ज़मीनुनि ते आहे, उहो खेतीअ ते आहे ऐं उन खेतीअ जो ऐं ज़मीन जो जेको तालुक़ु आहे ऐं उनजी आबादी जो जेको तालुक़ु आहे उहो असांजे पाणीअ सां आहे। तंहिं करे हींअर सूरत हाल इंतिहाई गंभीर थी वई आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांखे यादि थो अचे त 88 खां वठी बल्कि 80 खां वठी इहो जेको सिलसिलो रहियो आहे उन ते मुख़्तलिफ़ पार्टियूं, मुख़्तलिफ़ तंज़ीमूं पंहिंजे प्लेटफॉर्म ते जदोजहदूं कंदियूं रहियूं आहिनि ऐं हिन पाणी जे मसइले ते ऐं जॾहिं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते डैम जा ऐलान थींदा रहिया आहिनि उन ख़िलाफ़ु वॾियूं तहरीकूं ॿलियूं आहिनि ऐं वॾियूं जदोजहदूं बि थियूं आहिनि। ज़िया वारे दौर में सिंध जूं जेके तंज़ीमूं आहिनि, अवामी तंज़ीमूं, क़ौमी तंज़ीमूं ऐं सिंध दोस्त तंज़ीमूं, उन्हनि जदोजहद कई आहे पाणी जे मसइले ते ऐं उन खां पोइ बि जदोजहद थींदी रही आहे। उहो सिलसिलो अॼु ताईं जारी आहे ऐं ॾींहों ॿ ॾींहुं जेका पाणी जी सूरत हाल आहे उहा इंतिहाई गंभीर थींदी थी वञे। असांजो आबादगार, उहो चाहे आबादगार असांजो कश्मीर जो हुजे, कंदकोट जो हुजे, लाड़काणे ज़िले जो हुजे, उन खां पोइ बदीन जो हुजे या वाहीपांदी जो हुजे, यानी पाणी जो जेको मसइलो आहे कश्मीर खां वठी वाहीपांदी ताईं, वाहीपांदी खां वठी ठटे ऐं बदीन ताईं सूरत हाल इंतिहाई गंभीर आहे। असांजो आबादगार एहतजाज में आहे, असांजो आबादगार किरोध में आहे ऐं आबादगार इंतिहाई जेका सूरत हाल आहे उनजी इंतिहाई दर्जे जी ख़राबु सूरत हाल आहे। जंहिं करे मुख़्तलिफ़ वक़्त ते जॾहिं पाणी जी जेका सूरत हाल थिए थी ऐं जॾहिं माण्हुनि खे पाणी जी ज़रूरत पए थी तंहिं टाइम ते जेका आहे उहा सूरत हाल माण्हुनि खे जॾहिं साम्हूं अचे थी त ज़ाहिर आहे माण्हुनि जो जेको किरोध आहे, माण्हुनि जेका कावड़ आहे, माण्हुनि जो गुस्सो आहे उहो ज़ाहिर थिए थो। एहतजाज जी सूरत में, धरनि जी सूरत में, जुलूसनि जलसनि जी सूरत में उहो ज़ाहिर थिए थो। उहो जी मूं ॻाल्हि कई कश्मीर खां वठी वाहीपांदी ताईं, वाहीपांदी खां वठी ठटे बदीन ताईं इहा सूरत हाल रहंदी थी अचे। सूरत हाल इंतिहाई गंभीर आहे जंहिं सिलसिले में मुख़्तलिफ़ शहरनि में कहिड़नि शहरनि जा पाण नाला खणूं, सॼी सिंध जा जेके बि शहर आहिनि, जेके बि ॻोठ आहिनि, जिते बि हिकिड़ो असांजो नहरी हिकिड़ो सिस्टम आहे ऐं जिते ज़मीनूं आहिनि ऐं जिते इहा आबादगारी थिए पई फसलुनि जी, उते हर हंधि समूरा सिंध जा आबादगार, सिंध जूं सियासी समाजी तंज़ीमूं, सिंध जा सियासी समाजी माण्हू ऐं सिंध वतन सां, सिंधी क़ौम सां मुहबत कंदड़ ऐं पंहिंजी धरती सां मुहबत कंदड़ जेके माण्हू आहिनि उहे परेशान आहिनि। उन लाइ उहे जदोजहद कंदा रहनि था ऐं इहो सिलसिलो अॼु ताईं जारी आहे। कल्ह नसीराबाद में हिकिड़ो एहतजाज थियो आहे ऐं उहो एहतजाज इंतिहाई हिकिड़ो जीअं तारीख़ में हिकिड़ा वॾा एहतजाज थिया आहिनि पाणी जे सिलसिले, इहा बि उनजी हिकिड़ी कड़ी आहे, उनजो तसलसल आहे। कल्ह JUI जे सॾ ते नसीराबाद में बाईपास ते इंडस हाईवे जो बाईपास आहे उते जेको धरणो लॻो आहे उहो धरणो चयो थो वञे
त हिकिड़ो वॾो तवील डिघो हिकिड़ो धरणो आहे जेको तक़रीबन 12-13 कलाक उहो धरणो हलियो आहे ऐं उन धरणे में आबादगार शरीक थिया आहिनि, उनखां पोइ हारी शरीक थिया आहिनि, उनखां पोइ नंढा ज़मीनदार जेके आहिनि उहे शरीक थिया आहिनि। हिते हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां ज़रूरु शेयर कंदासीं, उहा ॻाल्हि हीअ आहे त जॾहिं पाणी जा जेके मामला थियनि था उनमें जेको असांजो नंढो आबादगार आहे या जेको असांजो हारी आहे, जेको असांजो नंढो जेको ज़मीनदार आहे, उहो बिल्कुलु हिकिड़ो वॾो परेशान बि आहे, संजीदा बि आहे। पर इन सॼी सूरत हाल में असांखे सिंध जो जेको वॾो आबादगार आहे या वॾो ज़िमेदार आहे, जंहिं वटि केटियूं बि आहिनि, जेको वॾी जागीरूं बि आहिनि, जंहिं वटि तमामु वॾे सवनि जी तादाद में, हज़ारनि जी तादाद में उन वटि जेको आहे ज़मीन जरिए ज़मीन आहे, एकड़ ज़मीन, हज़ारे एकड़ उन वटि ज़मीन आहे, पर उनखे एॾो परेशान ऐं एॾो पाणी वारे मामले ते संजीदा नथा ॾिसूं जेतिरो असांजो हारी आहे, असांजो आबादगार आहे ऐं असांजो जेको नंढो ज़मीनदार आहे उहो आहे। तंहिं करे हिकिड़ी इन सां गॾोगॾु असीं इहा बि ॻाल्हि बि कंदा अचूं ऐं ज़रूरी था सम्झूं हिन प्रोग्राम जे मार्फत त असीं वॾी आबादगारनि खे, वॾनि ज़मीनदारनि खे बि इन क़िस्म जो हिकिड़ो पैगाम ॾियूं त हीअ जेका ज़मीन आहे तव्हांजो जेको शान शौक़त ऐं तव्हांजो जेको दबदबो ऐं उनखां पोइ तव्हां वटि जेको कुझु आहे उहो इन्हनि ज़मीनुनि जे करे आहे, इन्हनि ॿनियुनि जे करे आहे, इन आबादी जे करे आहे। तंहिं करे उन्हनि खे पाणी वारे मसइले ते सीरियस थियणु खपे ऐं संजीदा थियणु खपे। ऐं जेकॾहिं असांजो पाणी जेको असांखे पंहिंजे हिसे जो पाणी नथो मिले ऐं हींअर त ॻाल्हि सॼी चिटी थी चुकी आहे त असांजो जेको पाणी आहे उहो बिल्कुलु असांजो पाणी चोरी थिए थो ऐं चोरी जा जेके तरीक़ा आहिनि उहे तमामु घणा आहिनि ऐं उहा चोरी, पाणी जी चोरी रुॻो असांजा जेके आबादगार आहिनि या असांजा जेके ज़मीनदार आहिनि उहे चोरी कोन था कनि, पर उन सां गॾोगॾु मथां खां वठी असांजो पाणी चुरायो थो वञे। मुख़्तलिफ़ स्कीमुनि जी उन आड़ में, मुख़्तलिफ़ जेको आहे सो ॻाल्हियुनि जी आड़ में ऐं उनखां पोइ हथरातू खोट जी आड़ में असांजो पाणी चोरी कयो थो वञे। कालाबाग डैम जो ऐलान कयो हुयो, उन जे ख़िलाफ़ु वॾी हिकिड़ी तहरीक हली, उनखां पोइ उहो जेको मामिलो आहे उहो फ़िलहालु जेको आहे सो उतां हटी वियो आहे, पर उनखां सवाइ ॿिया तमामु वॾा प्रोजेक्ट उहे जेके आहिनि उहे हिकिड़ा त ठही बि चुका आहिनि, उहे जेको आहे उन्हनि ते अमल बि थी चुको आहे। उन सां अञा वधीक जेको आहे जेका मौजूदा गवर्नमेंट आहे उहा ऐलान बि करे पई भाषा डैम बि ठहंदो, उनखां पोइ ॿिया जेके डैम आहिनि उहे 10 डैम बि ठहंदा ऐं 10 डैमनि लाइ जेको आहे उन सॼो हिकिड़ी रिपोर्ट तयारु करे छॾी आहे। उन ते उन्हनि जेको वज़ीर आज़म आहे इमरान ख़ान उन ऐलान करे छॾियो आहे ऐं उन ते माण्हू कम सां लॻाए छॾिया आहिनि त 10 डैम ज़रूरु ठहणु खपनि। सो हीअ जेका सूरत हाल आहे हिते सिंधी क़ौम जूं रड़ियूं आहिनि, सिंधी क़ौम जूं दाऊं आहिनि ऐं मथां खां बि वरी चयो थो वञे त पाणी जी खोट आहे ऐं उनजे बावजूदि जेके डैम ठाहिया वेंदा इहा ख़बर नथी पए। हिन खां अॻु में जेके हुकुमरान हुआ उन्हनि खे ख़बर बि कोन थी पए ऐं जेके मौजूदा हुकुमरान उन्हनि खे ख़बर बि कोन थी पए त जॾहिं आम ऐलान बि कयो थो वञे ऐं इहा ॻाल्हि आम कई थी वञे, मीडिया ते बांधी थी वञे ऐं जेके ज़िम्मेवार माण्हू आहिनि, मुल्क जो सदर हुजे, मुल्क जो वज़ीर आज़म हुजे या आपछी जा जेके वज़ीर आहिनि या पाणी जा जेके वज़ीर आहिनि या ख़ुदि जेके वापरा जा वज़ीर आहिनि, उहे चवनि था त पाकिस्तान में पाणी जी खोट आहे ऐं उहा मथां खां ई खोट आहे। जेकॾहिं पाकिस्तान में पाणी जी खोट आहे त पोइ अमी डैम ठाहिण जो ऐलान छो था कयो ऐं जेके डैम ठहंदा उनमें पाणी भरींदा या वारी भरींदा। हिकिड़ा अजीब ग़रीब हिकिड़ी सूरत हाल आहे ऐं इन सूरत हाल खे मदे नज़र रखंदे सिंध जो जेको आबादगार आहे उन जी जेका उहा संजीदगी आहे उहा बरक़रार आहे ऐं उनजी जेका उहा परेशानी आहे उहा बरक़रार आहे। उहो सम्झे थो त सवाइ पाणी जी ज़िंदगी अधूरी आहे, छो त ज़िंदगी पाणी आहे। जे पाणी न हूंदो त ज़ाहिर आहे आबादगार जी ज़िंदगी न हूंदी, हारी जी ज़िंदगी न हूंदी ऐं उनखां पोइ असांजो ज़मीनदार हुजे, असांजो जागीरदार हुजे, उनजी उहा ज़िंदगी उहो शान शौक़त न रहंदो। इन हवाले सां नसीराबाद में जेको धरणो लॻायो वियो आहे उहो धरणो इंतिहा दर्जे जो हिकिड़ो तमामु वॾो तारीख़ी धरणो आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ आबादगार बि उनमें शरीक थिया आहिनि। उन खां पोइ सियासी समाजी जेके माण्हू आहिनि या सियासी समाजी जेके तंज़ीमूं आहिनि उहे बि उनमें शरीक थियूं आहिनि ऐं उते जेके आबादगार जेके उते पहुता आहिनि उन्हनि पंहिंजे ख़्यालनि जो वीचार बि कयो आहे। उन सां गॾोगॾु उते DC जेको आहे सो पहुतो आहे ऐं DC उन्हनि आबादगारनि सां जेके आबादगारनि जा नुमाइंदा आहिनि या JUI जा जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल बि थी आहे। ऐलान न्यूज़ जो रिपोर्टर हुबदार नूनारी उते मौजूदु हुयो जंहिं सॼे धरणे खे कवर बि कयो आहे। उनखां पोइ जेके उते शरीक आबादगार आहिनि, हारी आहिनि, उनखां पोइ सियासी समाजी तंज़ीमूं जा जेके मेंबर ऐं कारकुन या उनजा उहिदेदार उन्हनि सां जेका उन ॻाल्हि ॿोल कई आहे त अचो त तव्हांखे उहा ॻाल्हि ॿोल ॿुधायूं। साईं जीअं त घणे टाइम खां वठी धरणा पिया था लॻनि, ख़ासि करे वारनि जा आबादगार, नसीराबाद जा आबादगार, पर हींअर ताईं जेको असां महसूसु कयो आहे त इन में का बि चूं कोन थी तुरे ऐं हितां जा चूंडियल नुमाइंदा बि असांखे निंड पियल नज़र अचनि था। चूंडियल नुमाइंदनि जी 2 दफ़ा असां पेशरफ़्त ॾिठीसीं पर उन जो खर्तेल असांखे नज़र कोन थो अचे पियो। उन लाइ तव्हांजो छा चवणु आहे? असांखे ॼाणी बुझी पाणी खां सुकायो थो वञे। उनजो सबबु हीअ आहे त या त उहे वॾेरा, उहे भोतार, उहे जागीरदार असां खां ज़मीनूं सस्ते अघ में
वठणु चाहिनि था या उन्हनि ज़मीनुनि जो ठीको खणणु चाहिनि था, पर असां उन्हनि खे ॿुधायूं था त असां मरंदो मरी वेंदासीं, न तव्हांखे ठीका ॾींदासीं, न तव्हांखे ज़मीनूं खपाए ॾींदासीं। असां पंहिंजो पाणी जो हक़ जेको आहे उहो हमेशह इनशाअल्लाह छिनी वठंदासीं। जेसिताईं असांखे पाणी पंहिंजो न मिलंदो तेसिताईं असांजा एहतजाज बि जारी रहंदा। ऐं ही असां इहो था सम्झूं त असांखे ॼाणी वाणी असांजे तालुके खे हिकिड़ो हथ सां वठी करे बर्बाद कयो थो वञे। असां वटि पाणी जी ज़ोरी आहे, असां वटि पाणी जी चोरी आहे, असां वटि पाणी ते धाड़ो आहे। ॿियनि इलाइक़नि में तक़रीबन रोंबा निकिरी विया, किथे छंडू अची, पर असांजे इलाइक़े खे अलाए छो हथ सां वठी कंगाल ऐं बर्बाद कयो थो वञे। असांखे तव्हां इहा सदा था ॾियो हारी ग़रीब मज़दूरनि मिसकिन माण्हुनि खे, छो त असां तव्हां मिसकिन माण्हू पंहिंजा बचा वठी उसन पुखुनि ते अचे तव्हांखे वोट करे इक़्तिदार ताईं पहुचायूं था। अॼु हींअर असांजी को ॿुधण वारो कोन्हे, हारी वीचारो बेयारो मददगार बीठो आहे, उनजा ॿिज सड़नि पिया ऐं उन्हनि जूं ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। अॼु उहे वीचारा उसन ते उञनि ते बुखुनि ते बीठा आहिनि, जिन जे बाटलनि में उहो पाणी न आहे जो हू पंहिंजे बाटल मां भरे बनी ताईं पहुचाए सघनि, पंहिंजा ॿिज बचाए सघनि।